साथियों, मैं अवामी वर्कर्स पार्टी के सभी इनकलाबी साथियों, तमाम जमहूरियत पसंदों, तरक्की पसंदों, वतन दोस्त साथियों का मशकूर हूँ, जिन्होंने मेरी जिबरी गुमशुदगी के खिलाफ मेरी आज़ादी के हक में जदोजहद की, जिन्होंने आखिरी दिन तक मेरे लिए आवाज़ बुलंद रखी। मैं उन सभी साथियों का शुक्रगुजार हूँ। और जितने भी वो साथी जो मुल्क से बाहर इनकलाबी जज्बे से, एहतराम से मशकूर हूँ, उहे साथी जेकी मुझे शहर नसीराबाद से ताल्लुक़ रखन था, उहे सियासी वर्कर आहिनि, उहे समाजी धुरियूं आहिनि, ऐं ख़ासि तौर ते उहे असांजा वापारी जेकी हल्का एंड ट्रेड यूनियन्स आहिनि, उन्हनि सभिनी जेको किरदारु अदा कयो आहे, जेको मुंहिंजे लाइ लगातार हिकिड़ो ज़बरदस्त आवाज़ बुलंद रखियो आहे। ऐं पंहिंजी रहियल बक़ाया जेका ज़िंदगी आहे, ऐं उन्हनि जो न रुॻो थोराइतो रहंदुसि, पर आउं जेको कमु कंदो रहियो आहियां पंहिंजी समूरी जमात, ऐं पंहिंजे शहर वासियुनि ऐं सभिनी जी ख़िदमत कंदो रहंदुसि। मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं वॾे तादाद में, जिन मुंहिंजी इन सॼी आज़ादी जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, उन्हनि जा त तमामु घणा थोरा आहिनि मुंहिंजे मथां। लगातार उन्हनि मुंहिंजे लाइ ही सिलसिलो जारी रखियो। पोइ दोस्त मुंहिंजा, जिन जे लाइ आउं समूरी जमात पंहिंजो फ़र्ज़ु जेको बि हुयो उहो अदा कंदो रहियो आहियां। उन्हनि जेके ॾाटरा खयां, उन्हनि जेकी कुंडा खयां, ऐं उन्हनि खे बि यकीन ॾियारियां थो त पंहिंजी जेका जमात रही अवां सां गॾु रहंदी, ऐं अवां सां गॾु रहंदुसि, ऐं असीं इन जदोजहद में गॾु हूंदासीं। समूरी सिंध जा जेकी बि कॉम्प्लेक्स दोस्त हुया, जमहूरियत पसंद दोस्त हुया, अदब दोस्त हुया, ऐं ख़ासि तौर ते उहे जेकी कोर्ट में मुंहिंजे साथियुनि सां गॾु, कामिड़ फौज़िया सां गॾु वॾी तादाद में बीठा उहे वकील साथी, ऐं उन्हनि जो तमामु घणो थोराइतो आहियां। ऐं ख़ासि तौर ते वरी इन सॼे अमल खे सहेड़ींदड़ जेके सहाफ़ी दोस्त आहिनि, मीडिया वारा साथी, ऐं उन्हनि जो बि मशकूर आहियां। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। शुभ सलाम।